ओम शांति है दीदी मुरलीधर कई 11/2023 मिठा मिठा बापदादा चवंता मीठी मीठी भारत ता ब्रह्मा जी संतान आपस में भाव भेण आहियो तव्हांजी वृत्ति ॾाढी शुद्ध पवित्र हुजणी खपे। कृष्णा के ॿारनि खे सम्झाइण जो प्रभाव ॾाढो सुठो पइजी सघंदो आहे। उत्तरा जो गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान रहंदा आहिनि पवित्र अहिड़ा अनुभवी ॿार कंहिंखे बि सम्झाइनि त उन्हनि खे सम्झाइण जो ॾाढो सुठो प्रभाव पइजी सघंदो आहे। छो जी शादी करे बि अपवित्र वृत्ति न वञे, ये ॾाढी वॾी मंज़िल आहे। हिन में ॿारनि खे ॾाढो वॾो ख़बरदार रहे। गीता असांजा तीर्थ न्यारा। ओम शांति। बाप बि ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि छो जी ॿार ई बाप खे ॼाणंदा आहिनि। ॿार त सभु ॿार ही आहिनि, सभु ॿार त सभु ॿार ही आहिनि। सभु ॿार ब्रह्मा कुमार कुमारियूं आहिनि। उहे ॼाणंदा आहिनि ब्रह्मा कुमार कुमारियूं थी विया भाउ भेण, सभु हिकु बाप जा ॿार आहिनि। त रियलिटी में सम्झायो कि असां आत्मायूं भाउ भेण आहियूं, सभु ब्रदर्स आहिनि। हिते त तव्हां ॼाणंदा आहियो असां हिकु ग्रैंड फादर ऐं फादर जा ॿार आहियूं। शिव बाबा जा पुत्र ब्रह्मा जा ॿार। सम्झो हिननि जी लौकिक थी आहे, हुन बि चई असां ब्रह्मा कुमारी आहियूं त उन्हनि जो बि नातो उहो थी वियो। हुननि जे लौकिक भाउ भेण हूंदा आहिनि, उन्हनि में कोई गंदी दृष्टि न वेंदी आहे। अॼुकल्ह त सभु गंदा थी विया आहिनि, सॼी दुनिया ई डर्टी आहे। तव्हां ॿार हाणे सम्झंदा आहियो असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं, ब्रह्मा द्वारा एडॉप्टेड चिल्ड्रन ठहिया आहियूं त भाउ भेण आहियूं। न सम्झाइणो पए सन्यासी बि 2 प्रकार जा हूंदा आहिनि। सन्यास अर्थात पवित्र रहण, 5 विकारनि खे छॾण, उहा आहिनि हठ योग सन्यासी। उन्हनि जी डिपार्टमेंट ही अलॻि आहे। बाबा प्रवृत्ति मार्ग वारनि जो कनेक्शन ई छॾे ॾींदा आहिनि, उन्हनि जो नाम ई आहे हठ योग कर्म सन्यासी। तव्हां ॿारनि खे सम्झायो आहे गृहस्थ व्यवहार में रहंदे देर साईं जंहिंजी सभु संबंध त्याग करे मूंखे यादि करणो आहे, उहो त गरबा छॾे ॾींदा आहिनि। मामा चाचा काका कोई न रहंदो आहे उन्हनि जो, सम्झंदा आहिनि बाक़ी आहे हिकु, उनखे यादि करणो आहे, बस ज्योति ज्योत में समाइणो, निर्वाण धाम वञणो आहे। न उन्हनि जी डिपार्टमेंट ई अलॻि आहे, पैर वाइस अलॻि आहे। न उहे त चई ॾींदा आहिनि स्त्री नर्क जो द्वारा आग कपूर इकट्ठा रही न सघंदा आहिनि। अलॻि थियण सां ई असां बची सघंदा आहियूं। ड्रामा अनुसार उन्हनि जो धर्म ई अलॻि आहे। उहे स्थापना शंकराचार्य जी आहे। उहे सिखलाईंदा आहिनि हठ योग कर्म सन्यास, न कि राजयोग। तव्हां नंबरवार ॼाणंदा आहियो कि ड्रामो ठहियल आहे। 100% सेंसिबल सभिनि खे त न चईंदासीं न, कोई आहे 100% सेंसिबल, कोई आहे 100% नॉन सेंसिबल। ये त थींदो ई आहे। तव्हां ॼाणंदा आहियो चईंदा आहियूं मम्मा बाबा त आपस में भाउ भेण थी वियासीं, न गंदी वृत्ति हुजणी न खपे। लॉ हीअं चईंदो आहे असांजी गंदी वृत्ति न हुजणी खपे हिक ॿिए जे प्रति। लॉ हीअं चईंदो आहे भाउ भेण जी आपस में कॾहिं शादी न थी सघे। बाबा चवंदा दुनिया में बाबा असां त बाबा जा ॿार आहियूं ई, असां त बाबा जा ॿार आहियूं ई, त असां जॾहिं मम्मा बाबा चईंदा आहियूं त आपस में सभु भाउ भेण थी वियासीं, गंदी वृत्ति न हुजणी खपे। लॉ हीअं चईंदो आहे भाउ भेणनि जी आपस में कॾहिं शादी बि न थी सघे। भाउ भेणनि जो अगरि घर में कुझु बि थींदो आहे त बाप ॾिसंदा आहिनि हिननि जी चलन गंदी आहे त ॾाढो फिक्र रहंदो आहे। ये काका का पैदा थियो, केतिरो नुक़सान कंदा आहिनि, ॾाढा उन्हनि खे डांटदा आहिनि। अॻियां हिन ॻाल्हियुनि जी परहेज़ रहंदी हुई न, हाणे त 100% तमो प्रधान थी विया आहिनि। माया जो प्रभाव बरोबर जोर आहे। परमपिता परमात्मा जा ॿारनि सां त माया जी हिकदमि लड़ाई थींदी आहे। न बाप चईंदा आहिनि इहे असांजा ॿार आहिनि, असां हिननि खे स्वर्ग में वठी था वञूं।
माया थींदी आहे न असांजा ॿार असांखे नर्क में वठी था वञनि, जिते त धर्मराज बाप जे हथ में आहिनि, त जो गृहस्थ व्यवहार में रहंदा आहिनि उहे पवित्र रहंदा आहिनि। उन्हनि खे ॿियनि खे ॾाढो सुठी रीति सम्झाइणो आहे कि असां कीअं इकट्ठा रहंदे हुए पवित्र रहंदा आहियूं। जो काम हठयोगी सन्यासी भी न करे सघिया सो बाप कराइनि था न। सन्यासी कॾहिं राजयोग न सिखलाए सघंदा। विवेकानंद जी किताब में ॿाहिरां खां लिखल आहे राजयोग, परंतु सन्यासी जो निवृत्ति मार्ग वारा आहिनि उहे राजयोग सिखलाए न सघनि था। जो गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए पवित्र रहंदा आहियो उहो सम्झाईंदा त ॾाढो तीर लॻंदो बाबा चई, उन्हनि खे ॾाढो सुठो तीर लॻंदो। बाबा अखबार में ॾिठई दिल्ली में झाड़नि जे बारे में कुझु कॉन्फ्रेंस थींदी आहे, हुनजे मथां बि कीअं सम्झायूं कि तव्हां दिल्ली झाड़नि जो आदि जो त ख्याल कंदा आहियो, परंतु हिन जिनोलॉजिकल ट्री जो बि कॾहिं ख्याल करो कि इन मनुष्य सृष्टि जी कीअं उत्पत्ति पालना थींदी आहे। इन मनुष्य सृष्टि जी कीअं उत्पत्ति पालना थींदी आहे। बाबा चवंदा आहिनि ॿारनि जी एतिरी विशाल बुद्धि न ठही आहे, एतिरो अटेंशन आहे, कोई न कोई बीमारी लॻल आहे। मतलब असांखे जो बि दुनिया में ॾिसणो आहे हुनजो यथार्थ अर्थ या हुनजे कंपेरिजन तो कीअं बाबा जो पैगाम ॿियनि खे ॾेई सघूं इहा सम्झणो आहे। लौकिक घर में भी भाउ भेण जी कॾहिं गंदी ख़्यालात न रहंदी आहे। हिते त तव्हां सभु हिकु बाप जा ॿार आहियो, भाउ भेण ब्रह्म कुमार कुमारियूं आहियो। अगर गंदा ख़्यालात आया त हुननि खे छा चईंदोसीं? उहे जो नर्क में रहंदा आहिनि उन्हनि खां बि 1000 गुणा गंदा थी वेंदा। ॿारनि ते ॾाढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। जो गृहस्थ व्यवहार में रहंदे उहे पवित्र रहंदा आहिनि, ॾाढी महिनत उन्हनि ते लाइ आहे। दुनिया इन ॻाल्हियुनि खे न ॼाणदी आहे। बाप ईंदा आहिनि पावन बाबा ईंदा आहिनि पावन ठाहिण, त ज़रूर ॿार प्रतिज्ञा कंदा, राखी ॿधी हूंदी न। बाप ईंदा आहिनि पावन ठाहिण त ज़रूर ॿार प्रतिज्ञा कंदा, राखी ॿधदा। इनमें ॾाढी महिनत आहे। बाबा चवनि था शादी करे ऐं पवित्र रहनि ॾाढी भारी मंजिल आहे। जरा बि बुद्धि न वञणी खपे। बाबा चवनि था शादी थी वेंदी आहे त विकार में वेंदा आहिनि। बाप अची करे नंगल थियण सां बचाईंदा आहिनि। बाप अची करे नंगल थियण सां बचाईंदा आहिनि। द्रौपदी जी भी शास्त्रनि में ॻाल्हियूं आहिनि न। द्रौपदी जी भी शास्त्रनि में ॻाल्हियूं आहिनि। हिन ॻाल्हियुनि में कुझु रहस्य त आहे न। ये शास्त्र आदि सभु ड्रामा में नूंद आहे। जो कुझु पास्ट थींदो आयो आहे उहो ड्रामा में नूंद आहे। बाबा चवनि था उनखे रिपीट जरूर करणो आहे। ज्ञान मार्ग ऐं भक्ति मार्ग जी भी नूंद आहे। तव्हांजी बुद्धि हाणे केॾी विशाल थी आहे। जीअं भेण जे बाप जी बुद्धि वैसे मुरबी ॿारनि जी। जो श्रीमत ते हलंदा आहिनि ढेर ॿार आहिनि। पतो न अर्जुन केतिरा ॿार ईंदा वियो। जेसि ताईं ब्रह्मण ब्रह्मणी न ठहनि तेसि ताईं वरतो न पाए सघनि। हाणे तव्हां ब्रह्मवंशी पोइ वञी करे सूर्यवंशी अथवा विष्णुवंशी ठहींदव न। हाणे त शिववंशी आहियो। शिव आहे दादा, ब्रह्मा आहे बाबा। प्रजापिता त हिकु थियो न, सॼी प्रजा जो ॼाणदा बि आहियो। जो मनुष्य सृष्टि जो ॼाण आहे हुनजो बीज शिव बाबा आहे। उन्हनि जो बि बीज हूंदो आहे न। इनमें पहिरियों मनुष्य भी हूंदो जेके न्यू मैन चईंदा आहिनि। न्यू मैन केरु हूंदो? ब्रह्मा ई हूंदो न। ब्रह्मा और सरस्वती उहे न्यू, उन्हनि खे न्यू गिणदासीं। हिनमें ॾाढी सुठी बुद्धि खपे, वॾी विशाल सम्झण कि न्यू मैन केरु हूंदो। सोल ही चईंदी आहे ओ गॉड फादर, ओ सुप्रीम गॉड फादर।
आत्मा चईंदिया तो वो सभिनि जो रचयिता है ना, ऊच ते ऊच हुआ थियो को अचो मनुष्य सृष्टि हुन में ऊच रखता है प्रजापिता खे। ये तो कोई समझी न सकता कि मनुष्य सृष्टि जो झाड़ है उनमें ब्रह्मा थियो मुख्य स्थिरता है। आत्मा जो ब्रह्मा तक रचता थे, ब्रह्मा के रचता से सकता है मनुष्य जो, परंतु कंहिंजी मत ते चईंदा आहियूं, बाप चईंदा आहिनि मां ही ब्रह्मा खे एडॉप्ट कंदो आहे, नयो ब्रह्मा पोइ काथां आयो, ॾाढे जन्मनि जे अंत जे जन्म मां हिन में प्रवेश कंदो आहे। हिन जो नाम प्रजापिता ब्रह्मा रखदो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा त बरोबर ब्रह्मा जा ॿार आहिनि, असां बरोबर ब्रह्मा जा ही ॿार आहियूं। शिव बाबा खां नॉलेज वठूं था न, असां बाप खां पवित्रता सुख शांति हेल्थ वेल्थ वठण आया आहियूं। भारत में तो सदा सुखी हुयासीं, हाणे पोइ बाप खां हाणे न आहियूं, हाणे वरी बाबा वरसो ॾियनि था न पवित्रता सुख शांति हेल्थ वेल्थ जो। ॿार ॼाणंदा आहिनि फर्स्ट आहे पवित्रता। राखी कंहिंजो पदवी आहे, जो अपवित्र ठहींदा आहिनि उहे प्रतिज्ञा कंदा आहिनि कि असां अॼु खां पवित्र रहंदासीं, इन करे राखी बधबी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि ये मंजिल ॾाढी भारी आहे, बाप सम्झाईंदा आहिनि ये मंजिल ॾाढी भारी आहे। बाबा चवंदा पहिरों खां ई जो युगल आहे उन्हनि खे सम्झाइणो पए त कीअं भाव भेण थी रहंदा आहियूं। हा, अवस्था जमाइण में टाइम लॻंदो आहे। ॿार लिखदा आहिनि माया जो तूफान ईंदा आहिनि त गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र रहण वारे ॿार भाषण करनि त सुठो आहे, छो जी नई ॻाल्हि आहे। बाबा घर गृहस्थ में रहण वारा जेका युगल आहिनि उहो खुद जो अनुभव ॿुधाइनि, भाषण करनि। इहा आहे स्वराजयोग, हिन में भी संन्यास करना, गृहस्थ व्यवहार में रहेंगे सब जीवन मुक्ति अर्थात सदगति पायूं। यह त जीवन बंद आहे न तव्हांजो आहे स्वराज पद, असांजो आहे स्व ते राज्य करण जो पद। स्व जो राज्य खपे न, हाणे हुननि जो राज्य न आहे। आत्मा चईंदी आहे मां राजा हुयमि, मां रानी हुयमि, हाणे असां भिकारी कंगाल ठहे, असां में कोई गुण न आहे। ये आत्मा चईंदी आहे त पंहिंजे खे आत्मा परम पिता परमात्मा जी संतान सम्झणो। असां आत्मा भाव आपस में ॾाढो लव हुजणो खपे, त सॼी दुनिया खे लवली ठाहींदा आहिनि। राम राज्य में तो शेर बकरी भी इकट्ठा जल पींदा हुया न, कॾहिं लड़दा लड़ाई न कंदा हुया। त तव्हां ॿारनि खे केतिरो लव हुजणो खपे, बाबा चवंदा हिक ॿिए जे लाइ केॾो लव हुजणो खपे। उहा अवस्था धीरे धीरे ईंदी है न, कि असां बाबा चवंदा आहिनि न धीरे धीरे सभु परिवर्तन थींदो वेंदो आहे। लड़दा त ॾाढा आहिनि, पार्लियामेंट में भी लड़दा आहिनि, हिक ॿिए खे कुर्सी उठाए करे मारण लॻी वेंदा आहिनि। उहा त आख़िरी सभा आहे, असांजी ईश्वरीय सभा, त केतिरो नशो हुजणो खपे। परंतु ये स्कूल आहे, पढ़ाई में कोई त ऊंच हली वेंदो आहे, कोई ढिला थी वेंदा आहिनि। ये स्कूल भी वंडरफुल आहे, हुते त स्कूल टीचर अलॻि अलॻि हूंदा आहिनि, हिते स्कूल टीचर हिकु ई आहे। स्कूल हिकु ई आहे न, आत्मा शरीर धारण करे टीच कंदी आहे, आत्मा खे सिखलाईंदा आहिनि। असां आत्मा आहियूं, शरीर द्वारा पढ़ंदा आहियूं न, एतिरो आत्म अभिमानी थियणो खपे। असां आत्मायूं आहियूं, उहो परमात्मा, इहो बुद्धि में सॼो ॾींहुं दौड़णो खपे। देह अभिमान सां ई भूलियूं थींदियूं आहिनि। बाबा बार बार चवंदा आहिनि देही अभिमानी ठहो। देह अभिमान में अचण सां माया जो वार थींदो आहे। चढ़ाई ॾाढी वॾी आहे, केतिरो वीचार सागर मंथन करणो हूंदो आहे। रात जो भी वीचार सागर मंथन थी सघंदो आहे। इहे वीचार सागर मंथन कंदे कंदे बाबा जहिड़ो ठही वेंदो। तव्हां ॿारनि खे सॼो ज्ञान बुद्धि में आहे न, गृहस्थ व्यवहार में रही करे राजयोग सिखणो आहे, सॼो बुद्धि जो कमु आहे न, बुद्धि में धारणा थींदी आहे। गृहस्थनि खे भी ॾाढी महिनत आहे। अॼुकल्ह त तमो प्रधान हुजण जे कारण ॾाढा गंदा हूंदा आहिनि। माया सभिनि खे ख़तम करे छॾियो अथई, दबाए करे हिकदमि खाई वरितो अथई। बाबा चवंदा आहिनि मां माया अजगर जे पेट सां तव्हांखे कढंदो आहे।
कढणो ॾाढो मुश्किल हूंदो आहे। जो गृहस्थ व्यवहार में रहंदा आहिनि न उन्हनि खे जलवो ॾेखारिणो आहे बाबा, सम्झाइणो आहे। असांजो राजयोग असां ब्रह्मा कुमार कुमारी छो चईंदा आहियूं, ये पहली के सम्झणो बि आहे ऐं सम्झाइणो बि आहे। वास्तव में बीकी त तव्हां बि आहियो। प्रजापिता ब्रह्मा त नई सृष्टि रचता आहिनि, न्यू मैन द्वारा नई सृष्टि ठाहींदा। वास्तव में जो सतयुग जो पहिरियों ॿार हूंदो न उनखे न्यू चईंदासीं। केतिरी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हुते त ख़ुशी जा बाजा गाजा बजदा आहिनि, हुते त आत्मा शरीर ॿई पवित्र रहंदा आहिनि। हिते त हिन में अञा बाबा प्रवेश कयो अथई। इहा न्यू मैन कोई पवित्र न आहे। पुराणे में वेही हिनखे न्यू ठाहींदा आहिनि, पुराणी चीज खे नयो ठाहींदा आहिनि। हाणे न्यू मैन कंहिंखे चऊं, छा ब्रह्मा खे चऊं? बुद्धि जो कमु हलंदो आहे, उहो थोरी सम्झंदा आहिनि। एडम ईव कौन केरु आहे? न्यू मैन आहे श्री कृष्ण। उहो ई पोइ पुराणो मैन ब्रह्मा थींदो आहे। न्यू मैन आहे श्री कृष्ण, उहो ई पुराणो थी करे पुराणो मैन ब्रह्मा थी वेंदा आहिनि। पोइ पुराणो मैन ब्रह्मा खे न्यू मैन ठाहींदा आहिनि। न्यू वर्ल्ड जो न्यू ईयर कीअं मल्हाए? न्यू वर्ल्ड जो न्यू मैन खपे न। बाबा चईंदा आहिनि न्यू मैन आहे श्री कृष्ण, उहो ई पुराणो मैन ब्रह्मा आहे। पोइ पुराणो मैन ब्रह्मा खे न्यू मैन ठाहींदा आहिनि। न्यू वर्ल्ड जो न्यू मैन खपे न। उहो काथां ईंदो? न्यू मैन त सतयुग जो प्रिंस हूंदो न। न्यू मैन त सतयुग जो प्रिंस हूंदो, हुनखे ई गोरो चईंदासीं, न। ये सावरो आहे, ये न्यू मैन न आहे। उहो श्री कृष्ण 84 जन्म वठदे वठदे हाणे पिछाड़ी जे जन्म में आहे, जंहिंखे पोइ बाबा एडॉप्ट कंदा आहिनि, पुराणे खे नयो ठाहींदा आहिनि। केॾी गुड ॻाल्हियूं आहिनि। बाबा चवनि था केॾी गुड ॻाल्हियूं आहिनि सम्झण जी। न्यू सो ओल्ड, ओल्ड सो न्यू, श्याम सो सुंदर, सुंदर सो श्याम। जो पुराणे ते पुराणो आहे उहो ई नए ते नयो ठहींदो। तव्हां ॼाणंदा की बाबा रिजुविनेट करनि, नए जे नयो था ठाहिनि। इहे ॾाढी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। पंहिंजी अवस्था बि ठाहिणी आहे। कुमार कुमारियूं त आहिनि ई पवित्र। बाक़ी असां गृहस्थ में रहंदे कंवल फूल समान ठहींदा आहियूं, सुदर्शन चक्रधारी ठहींदा आहियूं न। बाबा चईंदा आहिनि सुदर्शन चक्रधारी ठहींदा आहियूं न। विष्णु वंशी खे त्रिकालदर्शीपन जी नॉलेज न आहे। पुराणे मैन त्रिकालदर्शी आहिनि। केतिरी अटपटी ॻाल्हियूं आहिनि न। ओल्ड मैन ही नॉलेज वठी करे न्यू मैन ठहींदो। बाप भी सम्झाईंदा आहिनि उहा हठयोग के राजयोग। राजयोग माना ई स्वर्ग जी बादशाही। राजयोग माना ई स्वर्ग जी बादशाही। राजयोग सिखण था स्वर्ग जी जे नंबर 1 राजयोग सिखी छॾियो, उन्हनि खे स्वर्ग जी बादशाही मिलंदी। सन्यासी त चईंदा आहिनि सुख कागविश जा समान आहे, नफ़रत कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि नारी स्वर्ग जो द्वार आहे न। माताउनि खे कलश रखंदा आहिनि त पहिरियों सम्झायो शिवाय नमः, शिव भगवान वाक्य। पहिरियों सम्झायो शिवाय नमः भगवान वाक्य आहे। त बाबा माताउनि खे अॼु युगलनि खे माताउनि खे उठाइनि था कि हाणे अहिड़ो भाषण करो, थोड़ो जलवो ॾेखारियो, आवाज बुलंद निकिरणी खपे, आवाज बुलंद निकिरणी खपे। अच्छा मीठी मीठी सिखियल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार असां आत्मा भाव आहे, ये निश्चय सां पवित्रता जी व्रत के पालन कंदे हुए आपस में ॾाढो प्यार सां रहणो आहे। सभिनि खे लवली ठाहिणो आहे। बाबा सभिनि खे असांखे लवली ठाहिणो आहे। ॿियो आहे विशाल बुद्धि अथई, ज्ञान जी गुई रहस्य खे सम्झणो आहे।
विशाल बुद्धि थई ज्ञान जी गुह्य रहस्य खे समझणो। तो बाबा जी हर गाल की समझो, चार सागर मंथन करणो, माया जे वार से बचण लाइ देही अभिमानी थियण जो अभ्यास करणो। वरदाना ज्ञान अमृत जी वर्षा द्वारा महान थियण वारा मर्जीवा ठहो। तव्हां ॿारनि ते बाप ज्ञान अमृत जी वर्षा करे मुर्दे खां महान ठाहे छॾियो। जलती हुई चिता सां ठाहे करे मर्जी वो ठाहे छॾियो अथनि। ज्ञान अमृत प्यारे करे अमर ठाहे ॾिनो अथई न बाबा। माण्हू चईंदा आहिनि भॻवान मुर्दे खे जिंदा कंदो आहे, लेकिन कहिड़े मुर्दे खे उहे न ॼाणंदा आहिनि। हाणे ख़ुशी आहे देह अभिमान जे कारण जो असां मरिया हुआसीं, मुर्दा थी वियासीं। हाणे मुर्दे खां महान ठही विया आहिनि। हाणे असां मुर्दे खां महान ठही विया आहियूं। जॾहिं असां देही अभिमानी स्थिति जो अभ्यास कंदा आहियूं, ख़ुदि खे आत्मा सम्झंदा आहियूं, त असां मुर्दे देह अभिमान खां निकिरी करे देही अभिमानी थी करे रहंदा आहियूं, त असां महान आत्मा ठही वेंदा आहियूं। स्लोगन आहे धर्म में स्थित थी कर्म करण वारा ही धर्मात्मा है। छा ओम शांति। बाबा की याद करो,